हालारिमा साहिल माजिद अली जी रिपोर्ट मुताबिक़ गुज़िरियल 5 महीननि खां यूसी नवाबाद नेशनल हाईवे तां लहंदड़ लिंक रोड वारो रस्तो जेको लॻभॻि 15 ॻोठनि जे माण्हुनि जो हिकु ई रस्तो आहे जेके गंदे पाणी जे बीहण जे करे ईंदड़ वेंदड़ प्यादल तोड़े गाॾियुनि जे माण्हुनि जी ज़िंदगी अजीरण बणाए छॾी आहे। जिते सुबुह जे वक़्तु प्यादल स्कूल वेंदड़ शागिर्दनि ऐं नियाणियुनि तिरकण सबबि केतिरा ई दफ़ा गंदे पाणीअ में किरण सबबि ज़ख़्मी पिणु थी विया आहिनि। जिते गंदे पाणी जे बीहण जे करे दुकानदारनि ॿुधायो त यूसी नवाबाद जे 10 लख बजट अचे थी जेका ख़बर नाहे किथे ख़र्च थिए थी। यूसी चेयरमैन रगो सलामीन में पूरो आहे। उन्हनि डीसी नुशरत फिरोज़ ऐं एमएनए खां घुर कई आहे त रोड मथां बीठल गंदो पाणी निकाल कराए असांजो देरीनो मसइलो हल कराए ॾींदा।